योम तासीस जीअं पार्टी ठही आहे उन ॾींहं खां वठी असां हर साल योम तासीस मल्हाईंदा था अचूं। ऐं तव्हां ॾिठो आहे त हर दफ़े तमामु वधीक शिरकत थींदी आहे। सिंध जी कुंड कुड़िछ मां पूरे पाकिस्तान जी कुंड कुड़िछ मां माण्हू ईंदा आहिनि ऐं वॾी तइदाद में माण्हू ईंदा आहिनि। हिन में को शक कोन्हे, तव्हांजी कैमरा जी अखि हमेशह ॾेखारींदी आहे ऐं उन में वधि शिरकत माण्हू कंदा आहिनि ऐं पीपल्स पार्टी सां माण्हू प्यारु कनि था, मोहबत कनि था। हिन जो इहो ई सबूत हूंदो आहे जो हिकिड़ो प्रोग्राम ॿिए खां वधीक हूंदो आहे। बिल्कुलु दादा, तव्हां ॾिसो त न्याज़ी सरकार जीअं पाकिस्तान ते मुसलत थी आहे, असां त उनखे हिकिड़ो अज़ाब सम्झूं था। ऐं तव्हांजी बि इहो ॼाण में हूंदो त जीअं बि इमरान ख़ान हिते त आयो आहे हुकूमत में, त का बि हिकिड़ो बि सुठो कमु न कयो आहे। हू पाण ई खणी ॿुधाए त हिकिड़ो मूं सुठो ई कमु कयो आहे। त आउं सम्झां थो इहो त हुनजी नाकामी आहे, उहो तस्लीम करे चुका आहिनि, पर हाणे अलाए छो। ऐं इंशाअल्लाह असां बिलावल साहब जा हथ मज़बूत कंदासीं ऐं असां बिलावल साहब जी क़यादत में असां सभु गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह असां न्याज़ी हुकूमत खे किराए ऐं बिलावल साहब खे वज़ीर आज़म पाकिस्तान ठाहींदासीं।